अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आऊं ओरियां झल तूं छॾियमि पाण पचार, शिरक साण सतार घणा घारे मॾी हड़ा। भलारे बिटदण जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 12 सितंबर 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। चौमासे जी बरसाती मौसम सिंधु दरिया में पाणी जे उभार ऐं उन उभार जे ॿोॾियुनि में तब्दील थियणु ऐं पोइ उन्हनि करे थींदड़ नुक़सान वारो मौज़ू अॼुकल्ह हर माण्हू, हर कचहरी ऐं हर टीवी चैनल जो मौज़ू आहे। ईअं बि न आहे त मुल्क अंदरि उहा चौमासे जी बरसाती मौसम या ॿोॾूं को पहिरियों भेरो आयूं आहिनि या मौसमियाती तब्दीली जो नतीजो आहिनि, पर इहा सूरत हर साल लागू थींदी आहे ऐं ईअं ई उन ते हर साल ॻाल्हायो वेंदो आहे। पर जॾहिं इहे 2-3 ॾुखिया महीना गुज़री वेंदा आहिनि त पोइ हिन उर्दू चवणी रात गई बात गई जियां सभु मामरा विसरी वेंदा आहिनि। इहो बि मुमकिन आहे त हुकूमतूं बि इहो सोचे उन ते घणो ग़ौर वीचार न कंदियूं हुजनि त कुझु महीना ई अवाम जी तनक़ीद बर्दाश्त करे छॾिजे जो चौमासी जी मौसम ख़तमु थींदे ई हालतूं नॉर्मल थी वेंदियूं। इहो अंदाज़ो पाण इन करे लॻायूं था जो हर साल चौमासी जी बरसाती मौसमनि ॿोॾियुनि ऐं उन्हनि वेघे थींदड़ नुक़सान वारे तजुर्बे जी रोशनी में नए साल खे बहितर ऐं ठोस इंतज़ाम नज़र न आहिनि ईंदा। जामा इहो तासर मिले त हुकूमतनि पोएं तजुर्बनि मां कुझु सिखियो आहे जो हिन साल ओड़ी सूरत पैदा न थी जहिड़ी माज़ी में ॾिसण में ईंदी हुई। अञा बि इंतिज़ामी मामला गुज़रंदड़ वक़्त ऐं सालनि खां बदतर ई नज़र ईंदा आहिनि। पर हाणे नए सोशल मीडिया जे दौर या हर ॻाल्हि रिकॉर्ड थी वेंदी आहे ऐं हर साल उहा पोस्ट या वायरल थियल वीडियो पाण मुरादो यादगिरी तौरु फेसबुक ते अची वेंदी आहे। माना त हाणे वाक़िअनि खे विसारे या नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। ॿियो त मौसमी तब्दीलियुनि ते गहरी नज़र रखंदड़ माहौलियात जे माहिरनि जो चवणु आहे त ईंदड़ कुझु सालनि में लाॻीतो झझूं बरसातियूं पवंदियूं ऐं उन जे नतीजे में दरियाउनि में पाणी जो ग़ैर मामूली उभार ईंदो जेको वरी न ॿोॾियुनि जी शक्ल इख़्तियार कंदो रहंदो। तंहिं करे हाणे राति वई ॻाल्हि वई वरी चवणी कमु न ईंदी। तंहिं करे हुकूमतनि खे हाणे वाक़ई बि मौसमी तब्दीली पटांदड़ माहौलियाती हुकूमती पॉलिसी ऐं हिकमत अमली तय करणी पवंदी जंहिंजो ज़ुबानी इज़हार त हुक्मरान बि कनि था, पर अमली तरह इहे समूरा क़दम कॾहिं खॼंदा पाण उन जा मुंतज़र अॼु बि आहियूं ऐं ईंदड़ वक़्त में बि रहंदासीं। जेकॾहिं दरियाउनि सां हथ चुरांद बंदि करे उन जा रस्ता आज़ादु कजनि त इंसाननि खे को नुक़सानु कोन थींदो, वेतर उन जे रिज़्क़ में इज़ाफ़ो थींदो। सिंध जा सदियुनि खां गुम थियल दरिया अॼु बि तारीख़ जे वर्कनि जो हिसो आहिनि। इन समूरी सूरत ते मीरा अल्ताफ़ हुसैन टालपुर लिखियो, हीअ गुमशुदा दरिया घग्घर, हाकड़ो ऐं सरस्वती जे नाले सां सॾियो वेंदो आहे। चवनि था 3000 साल अॻु हीअ पूरे जोबन सां हिमालय जबलनि तां निकिरी हिंदुस्तानी पंजाब, हरियाणा ऐं राजस्थान रियासतनि मां वहंदे साबिक़ रियासत बहावलपुर वारे रेगिस्तान मां वहंदो संच जी घोटकी ऐं सखर ज़िले जे रेगिस्तान खे पार कंदे अची मौजूदा नारे वाह खां निकिरंदो हो। हिन जो छोड़ कच्छ वटां समुंड में थींदो हो। 2000 साल अॻु हीउ दरिया सुकंदो वियो छो, इन बारे में को बि सही नतीजे ते पहुची कोन सघियो आहे। पर ईअं बि आहे त हीउ दरिया अञा ताईं बि मुकमिल ख़तमु कोन थियो आहे। जेकॾहिं गूगल अर्थ ते ॾिसबो त भारत जे हरियाणा रियासत ताईं हिन दरिया जो वहिकिरो थोरे मिक़दार में अञा ताईं जारी आहे। कॾहिं कॾहिं त उते हिन में चाढ़ बि अची वेंदो आहे। 1993, 96 ऐं 2010 अहिड़ा साल आहिनि जिन में घग्घर नदी पंजाब ऐं हरियाणा जे कुझु इलाइक़नि में उथली पई, जंहिंजे करे कई ॻोठ ॿुॾा ऐं हज़ारे माण्हू मुतासिर थिया।
घग्घर नदी जंहिं उन्हनि सैलाबी सालनि में उन मां 40,000 क्यूसिक खां मथे वहिकिरो हलियो। हाणे रेगिस्तानी इलाइक़नि में ॿिन्ही पासे वॾियूं तब्दीलियूं अची वियूं आहिनि, पर उन जे बावजूदि घग्घर या हाकड़े जा वहिकरा राजस्थान खां वठी रोहड़ी तइलके जे रेगिस्तानी पट ताईं अञा बि अक्सर जायुनि ते मौजूदु आहिनि। किथे ढंढनि ऐं तराइनि जी शिकिल में त किथे आबाद ज़मीननि जी सूरत में पुराणा मक़ामी माण्हू अञा बि उन फिटल दरिया जे पेचरनि खे सुञाणनि था। ताज़ो ई अॻूणी बहावलपुर रियासत जे शहर फोर्ट अब्बास भरिसां ऐं हिंदुस्तान जी सरहद भरिसां माण्हुनि घग्घर दरिया में पाणी वहण जूं वीडियो क्लिप बि सोशल मीडिया ते रखियूं आहिनि। जेकॾहिं दरियाउनि सां हथ चुरांद बंदि करे उन जा रस्ता आज़ादु कजण ते इंसाननि खे को नुक़सानु कोन थींदो, वेतर उन जे रिस्क में इज़ाफ़ो थींदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। इब्न खल्दून 700 साल अॻु लिखियो, मज़लूम समाज इख़लाक़ी क़दरनि खे छॾे ॾींदो आहे। ज़ुल्म जो अरसो जेतिरो डिघो थींदो ओतिरो ई ज़हनी ऐं जिस्मानी तौर ते मज़लूम समाज जो माण्हू जानवरनि खां बि बदतर थींदो वेंदो। हिकु वक़्तु ईंदो आहे जॾहिं मज़लूम सिर्फ़ु हिकु टुकड़े मानी ऐं जिनसी जबरत लाइ जीअंदा आहिनि। जॾहिं रियासतूं नाकाम थियनि थियूं ऐं क़ौमूं ज़वाल पज़ीर थियनि थियूं त उन ते नजूमी फ़क़ीर मुनाफ़िक़ ठग दरहम ऐं दीनार लाइ फ़तवा विकिणंदड़ फ़क़ीह, कूड़ा रावी, नापसंदीदा आवाज़नि सां भरियल ॻाइणा, नफ़रत खे भड़काईंदड़ शाइर, बदमाश ढोल वॼाईंदड़, ख़ुदि साख़्ता सचाई ॻोल्हींदड़, ज़ाइचो ठाहींदड़, चापलूसी कंदड़, तनज़ निगार, मौक़े परस्त सियासतदान ऐं अफ़वाह पखेड़ण वारा मुसाफ़िर भरिजी वेंदा आहिनि। हर रोज़ कूड़नि ज़ाहिरी शकिलनि जा नक़ाब ज़ाहिर थियनि था, पर को बि उन ते यकीन नथो करे। जिन में ज़रूरी ख़ूबियूं न हूंदियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे फ़न में माहिर सम्झो वेंदो आहे। जिन वटि सलाहियतूं आहिनि उहे पंहिंजो क़दुरु वञाए छॾींदा आहिनि। नज़्म ज़ब्त ऐं तनज़ीम कमज़ोर थी वेंदी आहे। तक़रीर मां माना जो अनसर ग़ाइबु थी वेंदो आहे। ईमानदारी कूड़ सां मिली वेंदी आहे ऐं जिहाद दहशतगर्दी सां मिली वेंदो आहे। जॾहिं रियासतूं तबाह थी वेंदियूं आहिनि त हर हंधि दहशत पखिड़िजी वेंदी आहे ऐं माण्हू टोलनि में पनाह वठणु शुरू कंदा आहिनि। अजाइबात ज़ाहिर थींदा आहिनि ऐं अफ़वाह पखिड़िजी वेंदा आहिनि। बेकार बहस डिघा थींदा आहिनि। दोस्त दुश्मन ऐं दुश्मन दोस्त बणिजी वेंदा आहिनि। कूड़ जो आवाज़ु बुलंद थींदो आहे ऐं सच जे आवाज़ खे दॿायो वेंदो आहे। शकी चहिरा वधीक ज़ाहिर थींदा आहिनि ऐं दोस्ताना चहिरा मथाछरे तां ग़ाइबु थी वेंदा आहिनि। हौसला अफ़ज़ाई कंदड़ ख़्वाब नायाब थी वेंदा आहिनि ऐं उमेदूं मरी वेंदियूं आहिनि। अक़लमंदीअ जी बेज़ारी वधी वेंदी आहे। माण्हुनि जी ज़ाती सुञाणप ग़ाइबु थी वेंदी आहे ऐं गिरोह या फ़िरक़ो उन्हनि जी सुञाणप बणिजी वेंदो आहे। दानिशवरनि जा आवाज़ वाइज़नि जे शोर में गुम थी वेंदा आहिनि। बाज़ारूं शोर में आहिनि ऐं वफ़ादारी लाइ आछूं कयूं वेंदियूं आहिनि। क़ौम परस्ती, हुबुल वतनी, ईमान ऐं मज़हब जूं बुनियादी ॻाल्हियूं गुम थी वियूं आहिनि। हिक ई ख़ानदान जा माण्हू रत जे माइटनि ते गद्दारी जो इल्ज़ाम लॻाइनि था। आख़िरकार सूरत हाल हिकु अहिड़े नुक़्ते ते पहुचे थी जिते माण्हुनि वटि निजात जो सिर्फ़ु हिकु मनसूबो बचियो आहे ऐं उहो आहे लॾ पलाण। हर को उन्हनि हालतुनि खां बचण जी ॻाल्हि करे थो। मुहाजिरनि जो तइदादु वधणु शुरू थिए थो। वतन हिकु सराय में तब्दील थी वञे थो। माण्हुनि जो सामान सफ़री थेलियुनि में घटिजी वञे थो। चरागाह वीरान थियणु शुरू थियनि था। वतन यादनि में तब्दील थी वञे थो ऐं यादियूं कहाणियुनि में तब्दील थी वञनि थियूं। नेपाल जी सूरतहाल ते नामियारे लेखक नसीर मेमण मुख़्तसर ऐं जामे तौरु लिखियो, वज़ीर अज़म शर्मा सोशल मीडिया ते पाबंदी लागू कई। नौजवाननि जी अॻुवाणी में थियल एहतिजाज ते ताक़त इस्तेमालु करे वेहारो खन माण्हू मारिया विया। पोइ हालतूं बंदूक जे भउ खां निकिरी वियूं। हज़ारे मुज़ाहिरीन पार्लियामेंट, सुप्रीम कोर्ट, वज़ीर अज़म हाउस, वज़ीरनि जे घरनि समेत अहम सरकारी इमारतनि खे बाहि ॾेई छॾी। वज़ीर अज़म ऐं संदसि अहम वज़ीरनि इस्तीफ़ा ॾिनी। कम्युनिस्ट पार्टी सां तालुक़ु रखंदड़ शर्मा 2016 खां लगातार इक़्तिदार में रहियो। हुन सोशल मीडिया में आज़ाद सहाफ़त ते आमराणियूं पाबंदियूं लागू करण लाइ क़ानून साज़ी पिए कई। उन एहतिजाज जी अॻुवाणी उहे नौजवान करे रहिया हुआ जिन खे जनरेशन ज़ी चयो वञे थो।
माना उहा पीढ़ी जेका 90 वारे ॾहाके जी पिछाड़ी या उन खां पोइ पैदा थी आहे। वज़ीर अज़म जी इस्तीफ़ा जे बावजूदि मछरियल माण्हुनि माठ नाहे कई। संदन चवणु आहे त नेपाल में रिश्वत, बदउनवानी, पंहिंजा नवाज़ी ऐं लाक़ानूनी जी इंतिहा थी वई आहे। उहो अवामी एहतिजाज नेपाल वासियुनि जूं ज़िंदगियूं बदिलाईंदो या न, पर आवाम जो आपी शाही ख़िलाफ़ उभार इक़्तिदारी ऐवाननि खे धोॾे ज़रूरु छॾे थो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अली हसन चांडियो, कादर मक्सी ऐं 30 सेप्टेम्बर वाक़ियो जे उनवान हेठि सिराज कलहोड़ो लिखे थो। मरहूम अली हसन चांडियो पुराणो डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन जो अॻुवाण हुयो, जेको खाबीदुर जे ख़ात्मे खां पोइ डॉक्टर कादर मक्सी सां उन वक़्तु मिलियो जॾहिं हू जीए सिंध में रहंदे साईं जीएम सैद खां परभरो रहणु लॻो हुयो ऐं हुन जीए सिंध तहरीक असांजी नज़र में जे उनवान सां हिकु चौपड़ी छपराए विरहाई हुई, जंहिंमें हुन पाण खे टियों ग्रुप करार ॾिनो हुयो। उन चौपड़ी में हुन जसाफ़ में 99%, मुहाज़ में 80% ऐं पोरित संगत में 70% कारकुननि जी ताईद हुअण जी दावा कई हुई। पर संदसि ग्रुप जी इलेक्शन कमेटी जॾहिं जसाफ़ जी इलेक्शन कराई त संदसि हिमायती पैनल शिकस्त खाधी ऐं हफ़्ते सवा बाद हुननि जसाफ़ जी अलहदा बाडी ठाहे वरिती, जॾहिं त मुहाज़ ऐं पोरित संगत में त जहिड़ोक संदसि दुको ई दाख़िल न हुयो। बहरहाल जीअं हिन लेख में अली हसन चांडियो लिखियो त लेफ्ट जे धुरियुनि कादर मक्सी सां गॾिजण जो फ़ैसिलो कयो ऐं पोइ संस कमु हली पियो। ज़ाती तौरु कादर मक्सी खे आउं अकेलो ज़िम्मेवार न चवंदुसि। उनजी उन गैर तनज़ीमी ऐं गैर असूली सरगर्मियुनि जी जंहिं बि मदद ऐं हिमायत कई से पिणु वतन ऐं क़ौम जा ॾोही आहिनि, जिन में अली हसन चांडियो बि बराबरि जो शरीक हुयो। बहरहाल संदसि लिखणी तारीख़ जो हिसो आहे जंहिंखे नई नस्ल ॾाढो ज़रूरु अचणु घुरिजे। ऐं हाणे अली हसन चांडियो जी उहा लिखणी अवां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंजो उनवान आहे 30 सेप्टेम्बर जो वाक़ियो। जीएम सैद जे फ़िक्र खां अलॻि थींदड़ कादर मक्सी उन वक़्तु ॾाढो मशहूरु थी चुको हो। LMC में पंजाबियुनि सां मज़ाहिमत करे खेसि मज़ाहिमतकार सम्झो पए वियो। शागिर्द तहरीक में हिमायत वधी रही हुई, पर साणुसि गॾु कारकुन जो अंग तमामु घटि हो, पर मुखिया कारकुन साणुसि गॾु हुआ। शफ़ी बुरफ़त, हाणोको जसम चेयरमैन आसिफ बालादी, हाणोको जस्कम अॻवान मीर आलम मरी, जस्कम आरिसर अॻवान मुनवर लगारी, डॉक्टर अली अहमद रिंद, हैदर शाहानी, डॉक्टर दोदो महेरी, नवाब लगारी, डॉक्टर अज़ीम कुंधर जेको मारिजी वियो। कादर मक्सी उन्हनि पंहिंजनि साथियुनि सां कचहरी कई त पनाहगीर सिंधियुनि जा दुश्मन आहिनि, खेनि सबक़ु सेखारिजे। मुंहिंजी ॼाण मूजिबि मुनवर लगारी, शफ़ी बुरफ़त, आसिफ बालादी उन मौक़िफ़ सां सहमत न थिया, बल्कि अक्सर साथियुनि इख़्तिलाफ़ रखियो, पर कादर मक्सी बज़िद हो त न कुझु करणु खपे। जॾहिं साथियुनि खां पुछियो त पंहिंजी पार्टी कमज़ोर आहे, वसीला न आहिनि, एॾो वॾो अमल कीअं थींदो, उन ते हुन चयो त इहो मूं ते छॾे ॾियो ऐं हुन तयारी कई। सिंध जा बदनाम धाड़ेल ऐं कुझु कारकुन उन अमल में शरीक थिया। 30 सेप्टेम्बर शाम जो 7 वॻे जो वक़्तु मुक़ररु कयो वियो। हैदराबाद शहर में हमले जी वॾी तयारी कई वई। मां उन राति कराची में रहियल हुअसि। राति जो 9 वॻे जॾहिं मौसमियात वटि पहुतुसि त हीरा स्क्वायर, जोहर स्क्वायर लाइ सवारी न पे मिली। ओचितो हिकु जीप अची बीठी, जंहिंमें चंद नौजवान वेठल हुआ। मूंखे ॾिसी गाॾी बीहारियाऊं ऐं चयाऊं अच वे। जान मोहम्मद बुलेदी, तंहिं चयो तोखे ख़बर न आहे त शहर में छा थियो आहे। मूं वराणियो न, चयाईं जल्दी कराची मां हलियो वञ। सुबुह सवेर जंग पढ़ियमि, जंहिंमें लिखियलु हो त हैदराबाद में आम माण्हुनि जो क़त्लेआम, 250 बेगुनाह मारिजी विया। हमले आवरनि जानू आरई ऐं कादर मक्सी जा नारा पिया हुआ। ठीकु हमले दौरान सॼे शहर जी बिजली बंदि कई वई। हिकु बि MQM जो कारकुन क़तल न थियो। चवनि था त 60 सिंधी माण्हू बि खाज बणिजी विया। उन वाक़िए जे रद्द अमल में राति जो कराची में मासूम ऐं बेगुनाह सिंधियुनि ते क़यामत कड़की पई। 6 महीननि जी सैरिश पंहिंजे बाबे सां गॾु मारी वई। उस्ताद मुनवर पठान तरक़ी पसंद फ़िक्र ऐं वाइज़ ग्रुप जो
कारकुन मारिजी वियो। पुनल बुघियो ऐं ॿिया केतिरा ई सिंधी ॻोल्हे ॻोल्हे मारिया विया। उन राति ॼण त मौत जो राकास सिंधियुनि लाइ वाक़ा करे रहियो हो। 30 सेप्टेम्बर जा जोधा के ॿेलण में वापसि विया ऐं के वरी कोयटा जे सरीना होटल जा मज़ा माणे रहिया हुआ। 30 सेप्टेम्बर जे केस में जिन माण्हुनि खे मुलविस कयो वियो हो उन में वॾो हिसो धाड़िलनि जो हो। मिसाल तौरु हसन चांडियो, जानू आराई, ग़ुलाम रसूल कोराई, ग़ुलाम मोहम्मद बुलेदी, लाइक चांडियो, दादन चांडियो, मुस्तफ़ा चांडियो, बहावल डेश्क, नूरजान मगसी, हिदायत खोसो ऐं ॿिया। जॾहिं त कारकुननि में कादर मगसी, हैदर शाहाणी, नवाब लगारी, मुनवर लगारी, शफ़ी बुरफ़त, अज़ीम कुंदर, अब्दुल्लाह मेमण, डॉक्टर गुलाब लस्काणी, करीम लगारी, एहसान लगारी, हमीद मेमण ऐं ॿिया शामिल हुआ। 30 सेप्टेम्बर ऐं 1 अक्टूबर जे वाक़िअनि में हिकु राय इंतिहाई सघारे अंदाज़ में उभरी साम्हूं आई। MQM ज़ियाउल हक़ जे दौर में वजूद में आई। मुहाजिरनि जो नारो हणी मैदान ते लथा ऐं चयाऊं त सिंधी मुहाजिर गॾिजी फुलुट कंदड़नि खे सिंध मां भॼाइबो। MQM खे सिंध जे क़ौमप्रस्तनि, सिंधी बहिराड़ी ऐं तइलीमी इदारनि ताईं रसाए ॾिनी। इस्टेब्लिशमेंट महसूसु कयो त किथे सिंध जा आज़ादी पसंदि ऐं शहरी मुहाजिर गॾिजी सिंध खे आज़ादु न कराए वठनि। उन करे उन्हनि एजेंसियुनि जे दलालनि सिंधी तोड़े मुहाजिरनि खां कमु वरितो वियो। जॾहिं जॾहिं ग़लतफ़हमियूं वधियूं पए त ॿिन्ही धुरियुनि जे कमेटियुनि जा इजलास सॾाया थिए विया। पर कॾहिं राति जे अंधेरे में त कॾहिं सिज जी रोशनी में दहशतगर्दी थींदी रही ऐं अहिड़ी रीति 30 सेप्टेम्बर जो वॾो वाक़ियो कराए MQM खे सिंध में मुनज़म तनज़ीम जी शक्ल ॾियारण में मदद कई वई। सुवाल ही थो पैदा थिए त जेकॾहिं 1988 में हर मुहाजिर सिंध दुश्मन हो त पोइ 1995 में डॉक्टर कादर मगसी कराची में अमन मार्च कंहिंजे चवण ते कयो ऐं सियासी राय कीअं तब्दील थी त हर उर्दू ॻाल्हाईंदड़ दहशतगर्द न आहे, सिर्फ़ु MQM कातिल ऐं रहज़न आहे। 30 सेप्टेम्बर वाक़े खां पोइ सिंध खे जेके नुक़सान पहुता: नंबर 1 मुहाजिरनि जी अक्सरियत MQM सां बीठी। नंबर 2 बेगुनाह सिंधी माण्हू टारगेट करे मारिया विया ऐं पंहिंजनि घरनि कारोबारनि खां महरूम थी विया। नंबर 3 शहर मुकमिल तरह नस्ल परस्तनि जे हथ चढ़ी विया। नंबर 4 पंजाब ख़िलाफ़ ग़ुलामी जी जंग जो मुंहुं फेराए ॿिए नंबर दुश्मन ॾांहुं कयो वियो। नंबर 5 शख़्सियत परस्ती जो रुझान वधियो। ची गवेरा तौरु उभरियल किरदारु पार्टी ठाहे ॾियण बजाए वाहिद लीडरशिप तनज़ीम जी तबाही जो कारण बणियो। सॼी दुनिया में मज़ाहिमत दौरान दुश्मन खे टारगेट कबो आहे। आम क़तल खे दहशतगर्दी चइबो आहे छाकाणि त सिंधी माण्हुनि खे शहरनि में वञण ते अमली तरह पाबंदी हुई। माण्हू मारिया थिए विया। टोपी ऐं अजरक जी इज़त न हुई, पर उहो सभु कुझु आम उर्दू ॻाल्हाईंदड़ न पर MQM जा दहशतगर्द करे रहिया हुआ। हीउ वाज़ह कंदो हलां त आफ़ताब शेख MQM जो अॻवान हो। उन ते बशीर ख़ान कुरैशी ऐं उनजे साथियुनि तरफ़ां हमिलो अक़लमंदी हुई, पर अंध में ऐं बिजली बंदि कराए आम वाटड़नि ते हमिलो इंसानी जे बिल्कुलु उबतड़ आहे। उहा असाइनमेंट हुई जंहिंजा नतीजा अॼु ताईं भोॻे रहिया आहियूं। यादि रहे त उन वाक़े में 250 मुहाजिर सिंधी ऐं मेमण मारिया विया। कंहिंखे बि सज़ा कान लॻी। साॻे वक़्तु 1 अक्टूबर ते समें बेगुनाह सिंधी मारिया विया। उन जा केस अल्ताफ़, इशरतुल इबाद, आफ़ाक़, आमिर ख़ान ऐं ॿियनि ते दाख़िल थिया। खेनि बि सज़ा न मिली। अल्ताफ़ साफ़ रस्तो ॾेई लंडन मोकिलियो वियो। इशरतुल इबाद 11 सालनि खां गवर्नर रहियो। आफ़ाक़ ऐं आमिर ख़ान खे बाद में फ़ौजनि जे टैंकनि ते चाढ़े कराची ते कब्ज़ो कराए वियो हो। हाणे फ़ैसिलो आवाम करे त कातिलनि खे कीअं आजो छॾियो वियो ऐं रिआयतूं मिली रहियूं आहिनि। ॿिन्ही वाक़िअनि पुठियां सघारा इदारा मुलविस हुआ। पंहिंजी पसंदि जा नतीजा वरिताऊं। उहे किरदार अञा ताईं महफ़ूज़ ऐं कंहिं न कंहिं किरत सां लॻल आहिनि। उन वक़्तु GA सिंध जे समूरनि धड़नि ऐं GM सैद उन अमल जी निदा कई हुई। अॼु 30 सेप्टेम्बर में मुलविस अक्सर धाड़ेल मरी चुका आहिनि ऐं ॾोहनि या बीमारियुनि सबबि, जॾहिं त मुलविस ॼाणायल शागिर्दनि जी अक्सरियत डॉक्टर कादर मगसी खां संदसि पॉलिसियुनि सबबि अलॻि थी चुकी। ची गवेरिया ऐं मज़ाहिमतकार नाले सां मशहूरु डॉक्टर कादर मगसी ॿुधाए त 1998 खां पोइ हेल ताईं त हज़ारे सिंधी माण्हू मारिया विया आहिनि, पर उन लाइ मज़ाहिमत केॾांहुं वई। संदसि पार्टी जो कारकुन मोहम्मद अली भट्टी हड़ताल दौरान मार्च महीने में MQM हथां मारिजी वियो, पर संदसि मज़ाहिमती पार्टी उन लाइ कुझु बि न करे सघी ऐं मज़ाहिमतकार मगसीअ 60 ॾींहं खां पोइ तर्जियत लाइ पहुतो।
हाणे आम ऐं ख़ासि लाइ 30 सेप्टेम्बर वारो वाक़ियो ॻुझो नाहे रहियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में अली हसन चांडी जी लिखणी पेश करे रहिया हुआसीं, जेका संस किताब मुंहिंजो सियासी सफ़र में मौजूदु आहे। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हुकूमती ऐलाननि खे बि केतिरा ई साल गुज़री चुका, पर अञा ताईं मोटरवे जे कम जी किथां का शुरूआति न थी सघी। जेके रोड सिंध में मौजूदु आहिनि उहे बि ॼण त मौत जा खूह बणिजी विया आहिनि। मेहराण हाईवे ते हैवी ट्रैफ़िक जो अज़ाब बि आहे त इंसानी ज़िंदगियूं बि दाव ते लॻल आहिनि। इन समूरी सूरत हाल ते ठरी मीरवाह वासी अरसलान जावेद शर लिखे थो, नेशनल मेहराण हाईवे जेको रोज़ानो लखे माण्हुनि जी अच वञ जो मर्कज़ आहे, हीअ रस्तो ॻोठाणनि, शहरियुनि ऐं वापारियुनि लाइ ज़िंदगी जे वॾे आसिरे जो सबबु आहे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन शाहराह ते हैवी ट्रैफ़िक जी बेतहाशा अच वञ माण्हुनि जी ज़िंदगी खे ख़तरे में विझी छॾियो आहे। हर ॾींहुं जॾहिं को ग़रीब मज़दूर पंहिंजी साइकिल ते कम ते वञे थो या को शागिर्द पंहिंजे किताबनि सां भरियल बस्ते खे खणी स्कूल ॾांहुं रवानो थिए थो या का माउ पंहिंजे बीमार ॿार खे इस्पताल वठी वञे थी, तॾहिं हुननि खे मोह जी पर्ची जहिड़े ख़ौफ़नाक सूरतहाल खे मुंहुं ॾियणो पवे थो। वॾा ट्रक, ट्रालर ऐं बसनि जो शोर, तेज़ रफ़्तारी, ओचितो ओवर टेकिंग ऐं ओवर लोडिंग हिन रस्ते खे ख़तरे जो मैदान बणाए छॾियो आहे। केतिरा ई नौजवान, मासूम ॿार, बुज़ुर्ग ऐं औरतूं हिन शाहराह ते बेगुनाह हादसनि जो शिकार थी पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए चुकियूं। हिननि हादसनि जो सभ खां वॾो सबबु हैवी ट्रैफ़िक ते कंट्रोल जो न हुजणु आहे। न त का सही पेट्रोलिंग, न कंहिं ज़ाब्ते ते सख़्ती सां अमल ऐं न ई कंहिं इदारती संजीदगी जो अहसासु ॾिसण में अचे थो। माण्हू जॾहिं घर खां निकिरंदा आहिनि त खेनि ख़बर ई नाहे हूंदी त छा हू सही सलामत वापसि पहुचंदा बि या न। हिन शाहराह ते हर ॾींहुं कंहिं न कंहिं घर में जनाज़े जो अलम बुलंद थींदो आहे ऐं हर ॾींहुं कंहिं माउ जूं अखियूं रत में ॻाढ़ियूं थी वेंदियूं आहिनि। मेहराण हाईवे सिंध लाइ ज़िंदगी जो रस्तो हुजणु घुरिजे, पर अॼु शाहराह मौत जो रस्तो बणिजी चुकी। जेकॾहिं हाणे बि संजीदगी सां क़दम न खयां विया त ईंदड़ ॾींहंनि में वधीक क़ीमती जानियूं वञाइणियूं पवंदियूं। असां ज़िम्मेवार इख़्तियारनि खे अपील करियूं था त हिन शाहराह ते हैवी ट्रैफ़िक ख़िलाफ़ु फ़ौरी कार्रवाई कई वञे, ट्रकनि ऐं ट्रालरनि जी हरकत लाइ वक़्ती पाबंदियूं लागू कयूं वञनि, ओवर लोडिंग ते मुकमल रोक विधी वञे, ट्रैफ़िक पुलिस खे सख़्त हिदायतूं ॾिनियूं वञनि त हू बेपरवाह ड्राइवरनि ख़िलाफ़ु बिना का सिफ़ारिश जे क़दम खणे। मिहोगी जी मुंदई अटेले वॼाईंदड़ आवाम जे उनवान हेठि आफ़ताब सलमान लगारी लिखियो, सिंध समेत सॼे मुल्क में हिकिड़े पासे चौमासे जे तेज़ बरसातनि जो सिलसिलो जारी आहे त ॿिए पासे आवाम जी यापे जे बुनियादी क़िस्म अटेला ऐं उल्कनि में उलझियल आहे। आवाम बिटे अज़ाब में फाथल आहे, छाकाणि त पाकिस्तान में साल 2022 जे ॿोॾियुनि खां पोइ हलंदड़ साल हिकु भेरो ॿीहर ॿोॾियुनि अणपूरनि सरकारी एहतियाती उपाउनि, इंतिज़ामी नाहिलियुनि ऐं लापरवाहियुनि जी पत वाइखी करे छॾी आहे। हाणे मुल्क जंहिं सूरतहाल मां गुज़रे पियो उहा का अचानक त पैदा नाहे थी। उनखां अॻु बि 2010-11, 2022 ऐं 2024 खां वठी मुसलसल मुल्क ॿोॾियुनि ऐं तेज़ बरसातनि जो शिकार थींदड़ मुल्कनि में सरे फ़हिरिस्त रहियो आहे। त पोइ आख़िर अरबें रुपयनि जी बजट सीड़ाईंदड़ उहे इदारा ऐं सॼो ॾींहुं अवाम ऐं अवामी ख़िदमत जा राग आलापींदड़ हुक्मरान कंहिंजी जी हुज़ूरी करण में पूरा हुआ, जो खेनि अवाम खे हिन ॿोॾ वारी सूरतहाल मां बचाइण लाइ को क़दम खणणु कारणु वक़्तु न मिली सघियो। आख़िर गुज़िरियल ॿोॾियुनि मां सबक़ु छो न सिखियो वियो? छा मुल्की वागदड़ी मौसमियाती तब्दीली कारणु मुल्क मथां अणतर इम्कानी ख़तरनि खां आगाह न हुआ? उन सरकारी काहली ऐं नाहिली सबबु मीडिया मूजिबि हेसि ताईं लॻभॻि 900 खां मथे माण्हू मोह जे मुंहं में वञी चुका आहिनि। मजमूई तौरु लखें शहरी दरबदरीअ जो शिकार थी चुका आहिनि, पर अफ़सोस जो मुल्क में क़ानून नाले का शइ न आहे
जंहिं सबबि कॾहिं इंतिज़ामी नाअहली ऐं हुकूमती लापरवाहियुनि कारण ॿोॾि जो पाणी माइरनि जा ॿचा लोढ़े थो वञे त कॾहिं कुझु फोरू कंहिं माउ जे जिगर जो टुकड़ो अगवा करे संदन अङण वीरान करे था छॾनि। पर हराम जो लाॻापियल ज़िम्मेवार इख़्तियारनि इदारनि ख़िलाफ़ का क़ानूनी कार्रवाई थी सघे। हिन जी ज़िम्मेवारी आवाम खे तहफ़ुज़ फ़राहम करणु आहे, जेके हल्फ़ी अवामी ख़िदमत जो खणंदा आहिनि। हिन मुल्क में क़ुर्बानी जो बकर जहिड़ी रीति आवाम बणियल आहे ऐं ज़िंदगी जे ज़लालतनि खां पंहिंजो मुक़दर सम्झी जहिड़ी रीति भोॻे पियो, उन दर्द खे त बयानु करणु पंहिंजे वस में बि न आहे। अफ़सोस सां लिखिणो पवे थो त हिकिड़े पासे हाणोकी मिहोगी जी मुंद में जिते सरकार खे वधि खां वधि आवाम जी परघोर लहण खे हिन ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरत जूं शयूं मुहैया करणु सुमेत हिन ॾुखियनि हालतुनि में आवाम जा अज घटाइणा ऐं पंहिंजो घुरिबल किरदारु अदा करणु घुरिजे, उते हुक्मरानी नाअहली जी हद इहा आहे जो हुकूमत खां आवाम जे बुनियादी ज़रूरतनि अटे जा अघ बि कंट्रोल न पिया थी सघनि। सरकार हाणे मिसकिन मारूड़नि खे सकून सां ॿ वेला मानी बि मुयसरु करण खां लाचारी ॾेखारे रही आहे। रोज़गार, सिहत, तालीम वग़ैरह त परे, पर आवाम हाणे आख़िर ज़िंदा कीअं रहे, पंहिंजे वजूद जी बका कीअं मुमकिन बणाए, इहो पिणु सवालिया निशान बणियलु आहे। इहे बहरान जिन जे पुठियां माफ़ियाउनि जो फ़ाइदो हूंदो आहे, उहे अहिड़ी कंहिं अफ़सोसनाक हालतुनि जी ताड़ में हूंदा आहिनि जीअं हाणे मिहोगी जी मौसम खे आवाम जी मजबूरी सम्झी मुनाफ़े खोरनि अटे जी निज कमाई जो ज़रियो बणाईंदे पंहिंजे हथ जा अघ मुक़ररु करे मिसकिन मारूड़नि खे ॿिन्ही हथनि सां फुरणु शुरू कयो आहे। अफ़सोस जो उहे अघ रेगुलेट कराईंदड़ ऐं हुकूमत पारां मुक़ररु कयल अघनि ते शयुनि जे विकिरे खे यकीनी बणाईंदड़ अमलदार या त घोर निंड सुतल आहिनि, या वरी उहे उन्हनि मुनाफ़े खोर लुटेरनि सां साथ में सलहाड़ियल आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत मिहोगी जी मुंद ऐं आवाम जी हालात ज़िंदगी खे मद्देनज़र रखंदे उन्हनि मुनाफ़े खोरनि समेत उन्हनि समूरनि लुटेरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे क़दम खणे जेके आवाम खे अहजनि में ॾिसी मजबूर मारूड़नि खे अटो मुहागो विकिरो कनि पिया, त जीअं आवाम मिहोगी जी मुंद में मुहागा जे उन हथरादू तूफ़ान खां पिणु महफ़ूज़ रही सघे। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं आफ़ताब सलेमान लगारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। नाम्यारे शाइर अयूब खोसे पंहिंजे ख़ूबसूरत नज़म में लिखियो, वञी अजरकनि जे अखियुनि खे ॿुधायो, अञा खिलजियनि जूं निगाहूं बरनि थियूं, अञा लाड़ लुड़कनि जी मौसम में आहे, अञा दीबलनि ॾे दगाऊं वरनि थियूं। वञी चेगरियुनि जे सॻियुनि खे ॿुधायो, अञा से नमूरियूं फुटियूं कोन आहिनि। गुंदेवार जिन सां मजाज़नि खे बखिजे, हयाउनि खे ढकिजे ऐं नाज़नि खे बखिजे, अञा मंज़िलूं बि खुटियूं कोन आहिनि, अञा आशिकियूं बसि अधूरियूं ई आहिनि। लियारनि ते ॻाढ़ाण नाहे लथी का, उजागनि में वस्तियूं समूरियूं ई आहिनि। गसनि ते बि सुराण नाहे लथी का, वञी बारिशनि खे इहो बसि ॿुधायो, अञा नीरगियुनि जे परनि जा पड़ाॾा निगाहुनि जे उबता उॾाणा न आहिनि। न की मोर थर में कयो नाच आहे, अञा सांवरनि जा माणा बि न आहिनि। अञा लोक गीतनि जा गमठार जुमिला हवाउनि जी मस्ती जो लहजो पुछनि था, अञा चिंडा आदियुनि जो छोरो लॻे थो, अञा ख़्वाब कींझर जे कफ़्ते रुलनि था। वञी साहिलनि जे सॾनि खे ॿुधायो, न दिलि खे रुलायो, न ख़ुदि खे भुलायो, रुॻो दिलबरनि खे वञी ई ॿुधायो, अञा आई नाहे गुलाबनि जी मौसम, अञा सिंध में आहे अज़ाबनि जी मौसम। अयूब खोसे जे ख़ूबसूरत नज़म सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन